नाज़रीन, जाम शोरे खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं त जाम शोरे में टोल प्लाज़ा भरिसां इंडस हाईवे रोड ते तेज़ रफ़्तार मज़दा हादसे जो शिकार थी आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फोत थियो आहे, हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। मज़दा तेज़ रफ़्तारी सबबि टोल प्लाज़ा सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में मानसरा जो रहवासी नौजवान शिरीं थॾे ते फोत थियो आहे ऐं सईद मोहम्मद ॿुधायो वञे पियो त ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिबि हादसे में फोत थियल नौजवान जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे फौरी तौर लम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा रहूं जाम शोरे खां त जाम शोरे में टोल प्लाज़ा भरिसां इंडस हाईवे रोड ते तेज़ रफ़्तार मज़दा हादसे जो शिकार थी आहे। हिकु ॼणो फोत थी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। मज़दा तेज़ रफ़्तारी सबबि टोल प्लाज़ा सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में मानसरा वासी नौजवान फोत थी वियो आहे। इन हवाले सां नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। रहीम बख़्श बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रहीम बख़्श, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मंज़र ऐं अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे। जामशोरे भरिसां पेटारो टोल प्लाज़ा वटि जामशोरो खां खेवण तरफ़ वेंदड़ मज़दा जो ब्रेक फेल थियण जे नतीजे में टोल प्लाज़ा सां टकराइजी वई आहे। हादसे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मज़दा टकराइजण सबबि मानसेरा वासी 50 वरनि जो ड्राइवर शेरीन पठाण थॾे ते ई फोत थी वियो, जॾहिं त क्लीनर सईद अहमद पठाण जेको ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे वारे हंध ते जेको आहे सो मोटरवे पुलिस जो पहुची फोती जे मड़ ऐं ज़ख़्मी खे मज़दा मां ॿाहिरि कढी जामशोरो जी लम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी रहीम बख़्श, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।